संभाले वे ही डाढ़न ज्योति दे तू पाणु संभाले वे ही डाढ़न ज्योति दे ही डाढ़न ज्योति दे ही डाढ़न ज्योति दे ही डाढ़न ज्योति दे। अड़ी का भी गाल ना है न ही मां हयात खान को परेशान आया या वरी उन्हें खुट जा तो अड़ी का भी गाल ना है। बस थोड़ो दिली सदमो पहुतो इन्हीं करे परेशान आया। कादन मरी त सघे थो पर कूड़ ते क़ुरान कॾहिं बि न खणंदो। हाँ चाचा अदो सही तो चवे वो भले साईं जे मथां हथ रखी कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदो। बाबा मां इन्हनि जी हरकतुनि खे सुञाणा तव्हांखे ख़बर ई नाहे कूड़ो कूड़े जो पुटु आहे। उहा होतूअ जे भाउ गुलण जी धीउ आहे ऐं पठाणीअ जी सॻी सोट आहे। जंहिं ॾींहुं मूं अयूब खां पुछो हो उन वक़्तु राणी सां गॾु पठाणी बि हुई ऐं असां सां इहा शरारत ऐं धोखेबाज़ी इन अयूब कई आहे। इन अयूब खे त मां ॾिसी वठंदुसि। इन जो मतलब त तव्हां को हिकु छोकिरी खां कयो केस अयूब खां पहिरियां भला तव्हांखे एतबार ॾियां। न न काद न अहिड़ी ॻाल्हि न आहे मूंखे तो ते भरोसो आहे। मां गौर सां संग चटीअ जो वाइदो कयो आहे। ही डाढ़न ज्योति दे ही डाढ़न ज्योति दे। पहिरियां त मूंखे ॾिसण जे लाइ सिकंदा हुयो हाणे जॾहिं साम्हूं आई आहियां त नज़रूं चोरायो था आख़िर छो? न अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। का ॻाल्हि त आहे हो चवंदा आहिनि न त जॾहिं कंहिं शइ खे हासिल करण जी तमन्ना हूंदी आहे त हुन महिल हुनजो मुल्ह नाहे हूंदो ऐं जॾहिं उहा शइ हथनि में अची वञे त बेमुल बणिजी वेंदी आहे। तूं ग़लति थी समझी बिल्कुलु ग़लति थी समझी। कुझु ज़ाती मजबूरियूं आहिनि उन्हनि में मां थोड़ो फाथल आहियां इन करे तोखे मां परेशान पियो नज़र अचां। असांजे करे त का परेशानी न आहे न। तव्हांखे ॾिसी मां छो परेशान थींदुसि? तव्हांखे त मूं पाण घुरायो आहे। पहिरियां जॾहिं तव्हां असांखे ॾिसण लाइ ईंदा हुयो न त मां सम्झंदी हुयसि तव्हां मूंखे न मुंहिंजी सोट राणी खे ॾिसण जे लाइ ईंदा आहियो पर जॾहिं अमां ॻाल्हि कई ऐं तव्हांजी दिलि जो रायो मूंखे ॿुधायई त मुंहिंजी ख़ुशी जी त इंतिहा न रही। ऐं हाणे तव्हां मूंखां ईअं नज़रूं चुराईंदो पोइ मूंखे दुख त थींदो न। तो लाइ मूंखे कल्ह बि इज़त हुई ऐं अॼु बि इज़त आहे। इज़त या मोहब्बत? मूंखे थोड़ो कमु आहे मां हलां थो। एॾो वॾो रहीस थी करे एतिरो शर्मीलो मोहब्बत जी ॻाल्हि कंदे कीअं खिसकी वियो। मूंखे बि अहिड़ो ई मुड़ुसु घुरिजे जेको मुंहिंजे साम्हूं पुछी न सघे।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदाइब हली करे आंदा बसरा घर में गौर खान को नहीं जा चाचा गोहर त ॿाहिरि ज़मीन ते वियल आहे। इन्हें के घर में वेहणो चई कोन थो। अदा गोहर में ख़ैर जो कम अथई न। यार तू भी कमाल थो करी। हेॾो वॾो मसइलो लॻो पियो आहे, सुभाणे ॻाल्हियूं करणियूं आहिनि। असां पंहिंजो पाण में वेही सलाह मसलत त कयूं न। अञा थो पहुची त ख़ैर जो कमु आहे। अदा इहो त आहे, पर तूं छा थो सम्झे? सुभाणे कादन वारनि खां संग चटी वठण में तूं कामयाब वेंदे? आहे त बाबा अड़ी काप। बाबा असांखे संग चटी कोन घुर्जे, बस खेर सां असांजा माण्हू मोटी अचनि। ज़ुबैदा माण्हू बि मोटराईंदुसि ऐं संग चटीअ में बि वठंदोसि आन। ईअं हथ कोन कढंदोसि आन। अयूब आड़ी काप नालो आहे मुंहिंजो। अयूब आड़ी काप। अदा आहे त शींहुं मुड़ुसु, ॾिसूं सुभाणे छा थो करे। चाचा अॻियां बि कादन वारा अथनि, ख़ुदा करे छल वारो ॾियनि। सोट कंडू हाणे ॾिसूं त सुभाणे छा थो थिए। ॻाल्हियूं करण अजायूं न, हली कादन वारनि खे ॾियूं हा सटको। पर सोट गोहर खे केरु सम्झाए कासम? मां त चवां थो त माण्हू वापसि करायूं ऐं पोइ कादन वारनि खां संग चटी वठूं। असगर संग चटी त कोन भराए सघंदासीं, रुगो माण्हू मोटी आया न त बि शुक्र कजो। सोट कंडू घर ते कब्ज़ो कयूं या फसलनि खे बाहियूं ॾेई छॾियूं, इन सां कुझु न थींदो। जेकॾहिं कुझु थियो न रहंदो असांजी बदनामी आहे। बदनामी त थी चुकी आहे, इन खां वधीक वरी कहिड़ी बदनामी थींदी? जेकॾहिं पलांद कयोसीं न त पोइ घटि मां घटि कंध मथे खणी हलण जहिड़ा थींदासीं। अदा सही तो चए, ॻोठ वारा सभु असांखे बेघर तरह सम्झनि। सोट कंडू अदा हिन दफ़े ख़ामोश न वेंदो। ॿियो ख़बर इहो गोहर खान किथे आहे? चाचा अदा कम सां मथे ॻोठ वियो आहे। असांजो मसइलो ने गोहर खान खे नज़र नथो अचे, बाक़ी वते तो पंहिंजा कम कारियूं कंदो। हा चाचा अदा इन ई कम लाइ वियो आहे। इन कम जे लाइ मथे ॻोठ में छो? हिन ॻोठ में बि आहिनि। चाचा इहा ख़बर अदा खे आहे, मूंखे न ॿुधायो वियो आहे। अचे त पोइ पुछजांसि। होॾां था चओ त कम सां वियो आहे, वरी था चओ त असांखे ख़बर कान्हे। यार कमाल था कयो। बस ख़ामोशी न करे रहियुसि त किथे मुंहिंजी न्याणी राणीअ खे न मारे विझनि। उन्हनि ज़ालिमनि मुंहिंजे धीउ खे धमकियूं ॾिनियूं त रण कई त तुंहिंजे पीउ खे मारींदासीं। ॿी ॻाल्हि ॿुधो, छोकिरी कंहिंजे नाले थियल बि आहे। ही ॾाढन जो थी ॾे, ही ॾाढन जो थी ॾे। इहो मसइलो कीअं थियो? मूंखे सरबस्तो अहवाल ॾे त मां कम खे पटियां। मां 10 चकर ॿुधाए चुको आहियां त मुंहिंजे साम्हूं सिर्फ़ु मुंहिंजी न्याणीअ खे अगवा कयो वियो आहे, बाक़ी अदा भाॼाई ऐं पठाणीअ मूंखे का बि ख़बर कान्हे। कमाल थो करी गुलण, हेॾा उठ जेॾा 3 माण्हू ॿिया बि अगवा थिया आहिनि ऐं तूं थो चए त मुंहिंजी नज़र कान पई के कीड़ा मकोड़ा त कोन हुआ जो कादन वारा खीसे में विझी ऐं अगवा करे खणी विया। कमाल थो करे ऐं तुंहिंजी नज़र कान पई, ॻाल्हि थो करे। गुलण कुझु दिमाग़ ते ज़ोर ॾे, ज़ोर ॾे। मां अॻ में ॾुखारो ऐं परेशान आहियां, मथां वरी तव्हांजा इहे पुलिस वारा सवाल मूंखे परेशान था कनि। मूंसां हमदर्दी करण जे बजाए अञा वधीक परेशान थो करे। गुलण इहे न्याणियूं तुंहिंजूं न अगवा थियूं आहिनि, ईअं सम्झ त इहे न्याणियूं मुंहिंजूं अगवा थियूं आहिनि। जेतिरो न्याणियुनि जो ॾुख तोखे आहे
ओतिरो दुख मूंखे बा, पर घर में वेही रनुनि वांगुरु रोअण सां मसइलो हल कोन थींदो। जेसि ताईं असांखे पूरी हक़ीक़त न ॿुधाईंदे असीं कंहिंसां बि कोन ॻाल्हाए सघंदासीं। मां मञा थो त कादन जो ख़ौफ़ तुंहिंजे मथां तारी थी वियो हूंदो ऐं तुंहिंजे अॻियां ऊंदहि अची वई हूंदी, इन करे तुंहिंजी नज़र न पई। ऐं हाणे ज़हन ते ज़ोर ॾे त तो छा ॾिठो, छा वाइठो। ख़ौफ़ ख़तमु कर, हिन कादूअ जो ख़तमु कर। उन वक़्तु मूं ते को बि ख़ौफ़ कोन हुयो, बसि ख़ामोशी इन करे रहियुसि त किथे मुंहिंजी न्याणी राणीअ खे न मारे विझनि। उन्हनि ज़ालिमनि मुंहिंजे धीउ खे धमकियूं ॾिनियूं त रण कई त तुंहिंजे पीउ खे मारींदासीं। ऐं मूंखे चवनि पिया त जेकॾहिं तो रड़ियूं कूकू कयूं त तुंहिंजी धीअ राणीअ खे मारे छॾींदासीं। मां मञा थो कुलड़, मां मञा थो त तूं न्याणियुनि जे करे ख़ामोश रहीं, पर सुभाणे रईस वटि क़ुर मजीद ते फ़ैसिलो थींदो। भले साईं ते ॻाल्हियूं थींदियूं ऐं तूं अखियुनि ॾिठो शाहिद आहीं, ऐं तूं भले साईं जे मथां हथु रखी कसम खणजांइ त मूं पंहिंजे अखियुनि सां इन्हनि सभिनी माण्हुनि खे अगवा थींदे ॾिठो आहे। मथां फिरी त मूं अगवा थींदे नाहे ॾिठो त हणाए मोचड़ा। अयूब मुंहिंजे साम्हूं त सिर्फ़ु मुंहिंजी धीअ राणीअ खे अगवा करे विया, बाक़ी मूंखे का बि ख़बर कान्हे त अदा वारा केॾी महिल ऐं कहिड़े वक़्तु अगवा थिया आहिनि। जॾहिं मूं अदा वारनि खे ॾिठो ई कोन त पोइ कहिड़ो कसम खणा, छा लाइ कसम खणा? अरे चिच मिच बि थो करी त मां कसम कीअं खणा? अरे मूंखे इहा ॻाल्हि त ॿुधाए, भला हिननि खे ज़मीन ॻिही वई या आसमान खणी वियो? ॿियनि खे कंहिं अगवा कयो मूंखे ख़बर का बि न पई, पर मुंहिंजे साम्हूं मूंखे ॿधी मुंहिंजी न्याणी राणीअ खे त अगवा कादन वारा करे विया न। अरे जॾहिं पक थई त पोइ कसम छो नथो खणी? हा भले साईं ते इन करे कसम न खणंदुसि जो अदा वारनि खे मूं अगवा कॾहिं ॾिठो ई न आहे। अदा वारा केॾी महिल निकिरी विया, कंहिं अगवा कयनि, उनजो त मूं आवाज़ ई कोन ॿुधो, त पोइ मां कसम छा लाइ खणा? मां कसम छो खणा? तूं त को सफ़ा अबो चई वियो। इहे माण्हू बि मोटिया, सुभाणे आहिनि ॻाल्हियूं जेके न तोखे वठी हलियुसि त उल्टो असांखे ॾोही कराए पोइ मोटंदे। इन करे तूं इते घर में पियो हुजांइ, तुंहिंजी का बि असांखे ज़रूरत कान्हे। अयूब सुभाणे ॻाल्हियूं आहिनि? हा, जेकॾहिं तोड़े रईस जो माण्हू बचे न त हिन बीमारी सीमारी जो बहानो करे सुम्ही पइजांइ, पर ओॾांहुं न अचिजांइ। मथां ओॾांहुं पेर रखियो अथई त पोइ सम्झी थो। ऐं ॿी ॻाल्हि, घर खां हिकिड़ो पेर बि ॿाहिरि न रखजांइ। इहा मिड़ई असां ते भलाई कजांइ, सम्झी वई न? न त ख़बर अथई त मुंहिंजो नालो अयूब आड़ी काप अथई, अयूब आड़ी काप। ही मंसूर काॾे थो वञे? लॻे थो को वॾो मसइलो आहे। मां साथ गोहर मिले उनखे ॿुधायां।
बसरा छा थी करे? अदा भाॼी मानी थी ठाहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। यार अचु घर त मां ने चयो त ज़मीन ते वियो। वरी से वियुसि ज़मीन ते, उते वरी ख़बर पई त हमरा वियो शहर। वरी से शहर भॻो, वरी कंहिं दोस्त ॿुधायो त यार हींअर घर वियो। यार सॼो ॾींहुं तुंहिंजे पुठियां भॻो। चाचा ॻाल्हि कर, आख़िर मसलो छा आहे? यार गुल्लण बि इहा ॻाल्हि थो करे त कादन वारनि सिर्फ़ु राणीअ खे अगवा कयो। यार इहा ॻाल्हि ॿुधी मुंहिंजो त मथो चकराइजी वियो। ख़ुदा न ख़ास्ता भला जेकॾहिं कादन वारा राणीअ खे अगवा कनि हा त घर में त गोड़ थिए हा न। यार मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त जेकॾहिं कादन वारनि हुनखे अगवा न कयो आहे त आख़िरकार विया काॾे? इन्हनि ई ॻाल्हियुनि ते चाचा, इन्हनि ई ॻाल्हियुनि ते सोचणु घुर्जे। जेकॾहिं असां तकड़ कई न त पोइ ॾोही थी पवंदासीं। गोर ॻाल्हि ॿुधाए, इहो सॼो कमु कादन वारनि जो आहे। खणी जो गुल्लण जे मथां भला ख़ौफ़ तारी हो, हलो सही मञोसीं, या उन न ॾिठो, वरी या ईअं थियो आहे त पहिरीं गुल्लण खे कमरे में बंदि कयो अथनि, पोइ हुननि कार्रवाई शुरू कई आहे। चाचा मूंखे त इहो बि वहम आहे किथे होतूं ऐं अमीना खे तो गुम कयो हुजे। वाह पुट वाह, वाह 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 वाह, अरे वाह जो सोचो ते। वैसे जेकॾहिं नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ु कयां। तव्हांजे मथो नाराज़ छो थींदुसि? तव्हां त मुंहिंजी इज़त आहियो। तव्हांखे त मूं ई त घुरायो आहे, पोइ नाराज़ छो थींदुसि? बाबा जेका बि ॻाल्हि आहे बिला धड़क चई ॾे। अरे असां चाहियूं था पिया त पठाणीअ जो ऐं तव्हांजो निकाह थी वञे। मां जॾहिं कसम खणी चयो आहे त निकाह कंदुसि, पोइ तकड़ छाजी आहे? रस ॻाल्हि इहा आहे त असां तव्हां वटि था रहूं पिया। हाणे जेसीं ताईं छोकिरीअ जो निकाह तव्हां सां नथो थिए पियो, तेसीं ताईं माण्हू अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ठाहींदा। तव्हांखे त ख़बर आहे, ग़रीब माण्हू सहे जी खल, बदनामीअ खणण जी ताक़त असांखे न आहे। वैसे असां त बदनामी खां बचण जे लाइ करे तव्हांखे निकाह जो चयो आहे, ॿी का ॻाल्हि कान्हे। हो तू असल में मां चाहियां थो त मां पंहिंजी शादी वरी धाम धूम सां कयां। उन लाइ तव्हांखे थोरो इंतज़ारु करणो पवंदो। किथे ईअं न थिए जो निकाह जे वक़्तु को मसलो खड़ो न थी पए। तव्हांखे कंहिंजो ख़ौफ़ आहे? केरु मसलो कंदो? पठाणी, हयात मुंहिंजो कुझु बि नथो बिगाड़े सघे, वो मुंहिंजे साम्हूं कुझु बि न आहे। बाक़ी रही ॻाल्हि निकाह जे वक़्त ते, जेकॾहिं पाण सां गॾु पुलिस वठी आयो ऐं अची मथां बीठो त सुठो न थींदो। पोइ इन मसइले खे मां पाण हल कंदुसि ऐं सुकून सां शादी कंदुसि। वैसे न्याणी जा वास्ता असां ई आहियूं न। जॾहिं असां ई तव्हांखे रिश्तो ॾियूं था त पोइ मसइलो केरु खड़ो कंदो? बिला शक वारिस तव्हां आहियो, पीउ मां आहियो तव्हां इन जा।
पर आयो त हयात खान जे ॻोठ जा न, ऐं हयात खान कुझु न कुझु हक़ त रखे थो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो, छोकिरी कंहिंजे नाले थियल बि आहे। बाक़ी कुंवर तव्हां छा था सम्झो? अदावारनि खे मलाइक खणी विया? खणी जो मूं उन जो आवाज़ न ॿुधो ऐं न ॾिठो, पर इहो कमु कादन वारनि जो ई आहे। तूं पाण संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे, तूं पाण संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे।